नाज़िन खे आगाह कंदा हलूं अहमदपुर मां गुज़िरियल ॾींहुं मुबैना बदफ़ैली जो निशानो बणियल नींगर वारे मामले जो थाणे ते जिरगे थियण जो इंकशाफ थियो आहे। पुलिस पारां जवाबदार खे गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे, जॾहिं त वाक़े जो को बि केस दाख़िल न थी सघियो आहे। अवां खे आगाह कंदा हलूं अहमदपुर मां गुज़िरियल ॾींहुं मुबैना बदफ़ैली जो निशानो बणियल नींगर वारे मामले जो थाणे ते जिरगे थियण जो इंकशाफ थियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं अब्दुल रज़ाक कल्होड़ो खां। जी अब्दुल रज़ाक, कहिड़ा अपडेट्स आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल अहमदपुर कोट है वॾा कमड़ा जो में गुज़िरियल ॾींहुं 12 साल नींगरा नरेश मल पुटो राणो मल मारे जो जंहिंसां वैशी जवाबदार ताहिर कमड़ो मुबैना तौर फसल में गेले वञण सां बदफ़ैली करण वारे बदफ़ैली कई आहे। उन मामले जो इंकशाफ थियो आहे त अहमदपुर थाणे ते ही इन मामले जो जेको आहे जेको झड़को कयो वियो आहे ऐं धुरियुनि खे मारिता बिरादरी धुरियुनि खे ते दबाव विधो पियो आहे। असां तव्हां फ़ैसिलो कयो ऐं पुलिस बि उन्हनि सां इन मामले में मुलविस आहे, छो जो 2 ॾींहं पूरण जे बावजूद बि उन नींगर खे जेको आहे त अस्पताल जे लाइ को मेडिकल लेटर बि न ॾिनो वियो आहे ऐं अहमदपुर पुलिस राब्तो करण जो ॿुधायो आहे त असां जवाबदार खे गिरफ़्तार कयो, वधीक जांच कई पिया। जी महिरबानी जी आगाह करण लाइ।